जेकॾहिं पार्टियुनि जे तनाज़ुर में ॾिठो वञे त मुतहदा क़ौमी मूवमेंट जे MPs जी कारकर्दगी सभ खां बहितर आहे ऐं पोइ तनासुब जे लिहाज़ खां सभ खां वधीक ख़राबु कारकर्दगी पीपल्स पार्टी NPP ऐं क़ाइदे आज़म मुस्लिम लीग जी आहे। जिन 13 MPs गुज़िरियल साल जे तरक़ियाती बजट में ₹1 बि ख़र्च न कयो, उन्हनि मां 10 जो तइल्लुक़ु पीपल्स पार्टीअ सां, 2 जो तइल्लुक़ु क़ाइदे आज़म मुस्लिम लीग सां ऐं 1 जो तइल्लुक़ु नेशनल पीपल्स पार्टीअ सां आहे। गुज़िरियल माली साल दौरान जिन MPs तरक़ियाती बजट जो ₹1 बि ख़र्च न कयो, उन्हनि में सखर जो सैयद जावेद हुसैन शाह, शिकारपुर जो आगा सिराज ख़ान दुरानी, जैकबाबाद जो ग़ुलाम मोहम्मद शैलियाणी, कश्मीर जो मीर ग़ालिब डोमकी, नौशर फ़िरोज़ जो अब्दुल हक भुर्ट ऐं मसरूर अहमद जतोई, लाड़काने जो अयाज़ अली सुमरो, सांगड़ जो फ़िदा हुसैन डेरो ऐं अब्दुलसलाम थहीम, बदीन जो मीर मोहम्मद हसन टालपुर, मीरपुर ख़ास जो मीर हाजी हयात टालपुर, उमरकोट जो नवाब तैमूर टालपुर ऐं ठटे जो सैयद शाह हुसैन शाह शामिल आहिनि। सांगड़ ज़िले मां कुल 6 MPs आहिनि, जिन मां 2 जो तइल्लुक़ु पीपल्स पार्टीअ सां ऐं 4 जो तइल्लुक़ु फंक्शनल मुस्लिम लीग सां आहे। गुज़िरियल माली साल दौरान सांगड़ ज़िले जे 2 PP MPs यानी फ़िदा हुसैन डेरे ऐं अब्दुलसलाम थहीम तरक़ियाती बजट मां ₹1 बि ख़र्च न कयो, जॾहिं त फंक्शनल मुस्लिम लीग जे 4 MPs यानी अली ग़ुलाम निज़ामाणी, राना अब्दुल सत्तार, काज़ी शमसुद्दीन राजड़ ऐं जाम मदद अलीअ मां कंहिं बि 50% तरक़ियाती बजट बि ख़र्च न कई, जंहिं सबबि सांगड़ जेको अछड़े थर जे ड्रीहुनि वांगुरु ग़ुर्बत जे गिरणनि में गिड़कंदड़ ज़िलो आहे, उन में तरक़ियाती बजट जो सिर्फ़ु 26% ख़र्च थियो ऐं सांगड़ ज़िले जी 74% तरक़ियाती बजट ज़ाया थी वई। कराचीअ में मलीर ऐं लियारी वारा इलाइक़ा सभ खां वधीक पोइते पियल इलाइक़ा सम्झा वञनि था, पर हद इहा आहे त लियारीअ मां चूंडियल PP MPA रफ़ीक इंजीनियर गुज़िरियल माली साल दौरान सिर्फ़ु 52% रक़म ख़र्च कई, जॾहिं त मलीर मां मुतहदा क़ौमी मूवमेंट जे टिकट ते चूंडियल सिंधी MPA निसार पंवर पंहिंजे हिसे जे तरक़ियाती बजट जो सिर्फ़ु 62% ख़र्च कयो। जेसिताईं तरजीहुनि जो सुवालु आहे त गुज़िरियल माली साल दौरान सॼी सिंध में 1065 रिथाउनि लाइ रक़मूं जारी कयूं वियूं, जिन मां घणे में घणियूं यानी 369 रिथाऊं सिर्फ़ु रोडनि बाबति हुयूं। अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जेका साई, दम ऐं बुख़ार समेत अनेक वचड़ंदड़ बीमारियुनि में बेहाल आहे, उन जे 23 ज़िलनि मां 20 ज़िलनि में सिहत जी का बि स्कीम न रखी वई। गुज़िरियल माली साल दौरान 23 ज़िलनि मां 7 ज़िलनि में तइलीम जी कंहिं बि रिथा ते ₹1 बि ख़र्च न कयो वियो ऐं सूबे जे 23 ज़िलनि मां 10 ज़िलनि में कम्यूनिटी डेवलपमेंट जी हिक बि रिथा शुरू न कई वई। सिंध सूबाई असेंबलीअ में कुल 30 औरत MPs आहिनि, जिन मां हिकु ससूई पली जो सीधी तरह चूंडियल आहे, बाक़ी 29 MPs ख़ासि सीटुनि ते चूंडिजी आयूं आहिनि। जेतोणीकि सूबे में औरतूं सिहत जे सहूलियतुनि जे अणहूंद जूं शिकार आहिनि, पर पोइ बि औरत MPs जे रिथाउनि में रोडनि खे ई तरजीह ॾिनी वई। 29 औरत MPs जे 141 तरक़ियाती रिथाउनि में सिहत जी सिर्फ़ु हिकु रिथा शामिल हुई। औरत जो रदपचा सां तइल्लुक़ बि जेतोणीकि निमाया आहे, पर गुज़िरियल साल जे तरक़ियाती बजट में 29 औरत MPs जे 141 रिथाउनि मां सुई गैस जे फ़राहमीअ जी सिर्फ़ु हिकु रिथा शामिल हुई। सिंध असेंबलीअ जे 10 अक़लियती मेंबरनि मां सिर्फ़ु दयाराम एसराणी मुक़ाबले में खटी आयो आहे, बाक़ी 9 MPs मख़सूस सीटुनि ते चूंडिजी आया आहिनि। 9 अक़लियती मेंबरनि जेके 55 रिथाऊं मंज़ूर कयूं, उन्हनि में अक्सरियत यानी 40 रिथाऊं कम्यूनिटी डेवलपमेंट बाबति आहिनि, जेका निहायत नई ऐं बहितर ॻाल्हि आहे। सिंध में हिकु तरफ़ रोज़ानो केतिरा ई एहतजाज ऐं अहिड़ा मुज़ाहिरा थियनि था, जिन में रस्तो ठाराइण, स्कूल जी बिल्डिंग अॾराइण, कशियुनि जो पाणी निकाल कराइण ऐं मिठो पाणी फ़राहम करण जा मुतालबा थियनि था, त ॿिए तरफ़ असांजे चूंडियल नुमाइंदनि जे बेहसीअ जो इहो आलम आहे त सिर्फ़ु हिकु साल में सूबे जे तरक़ियाती बजट जा 50 करोड़ रुपया ज़ाया यानी लैप्स थी विया, जंहिं लाइ कंहिंखां को बि पुछण वारो न आहे। सिंध हुकूमत लाइ ध्यानु ऐं गणतीअ जो हिकु इहो बि सबबु हुजणु घुरिजे त गुज़िरियल साल फंड न ख़र्च करण वारनि MPs में 4 वज़ीर बि शामिल आहिनि। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त असांखे वफ़ाक़ खां वधीक फंडनि जी घुरिज आहे, पर इन सां गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे त असीं पंहिंजा अफ़ाल पिणु सुधारियूं।